अस्सलाम वालेकुम संगात, कीअं ठीकु ठाक? उमेद कनि बिल्कुलु तव्हां ठीकु ठाक हूंदो। हक़ीक़त पुछा कयो, असां में हिकु गंदो सोच आहे। कंहिंखे नुक़सानु पए थो, पोइ असां सोचींदा आहियूं त असांजो बददुआ लॻो अथसि या फलाणे जो बददुआ लॻो अथसि, कंहिंजो हक़ पियो खाए ग़रीबनि जो थींदे करे। हालांकि नफ़ो ऐं नुक़सानु मुंहिंजे रब जी ज़ात में आहे, इंसान जे हथ में कुझु बि न आहे। पर ॿिए तरफ़ अलाह साईं कंहिंखे नवाज़े त असां हद पार कंदा आहियूं हसद जा, साड़ जा। अलाह साईं खे छो ॾिनो आहे? हुनखे अलाह साईं पंहिंजे ख़ज़ाने मां ॾिनो आहे, तुंहिंजे घरां न ॾिनो आहे। हालांकि तोखे ख़ुशि थियणु खपे, तुंहिंजो अज़ीज़ आहे, तुंहिंजो दोस्त आहे, तुंहिंजो माइट वेझो आहे। अलाह साईं हुनखे नवाज़ियो आहे, तोखे ई फ़ाइदो आहे। रब साईं खां हर वक़्तु तूं दुआ घुरंदो कर, अलाह साईं हुनखे ॾिनो अथई, मूंखे बि ॾे। भई हसद ऐं साड़ में तूं पाण पोइते वेंदे, उहो हमेशह अॻिते वेंदो। संगत पंहिंजनि जो सपोर्ट कंदा कयो, जेके पोइते पियल आहिनि, जेके अलाह साईं नवाज़ियो आहे।